हाँ बिला हिम्मत कर। हिम्मत बस आज पकड़ 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 पकड़। सर खास वो आज फाइनल थी के फॉलो करे तो ना लाइक करे तो ना कमेंट करे तो। हाँ अस्सलाम वालेकुम दोस्तों, केड़ा हाल तो खुश आयो ठीक है। उम्मीद किया तो बिल्कुल ठीक ठाक होंगे, फिट फाट होंगे। हाजिर थे एक नई वीडियो सा कर दोस्तों खातिर के सपोर्ट कयो, लाइक कयो। हाँ मेहरबानी फॉलो कयो। अज ये मुकम्मल थी दो ना, असा गारे में मरी आ से लोड़े लोड़े अज मुकम्मल थी दो ना। ये सागो था। हां हां आज फाइनल बिलू बिलू उस्ताद का पूछो, उस्ताद दुकान फाइनल है आज मतलब फाइनल कर दो ना। चलो सही है मरी आ से गप में लोड़े लोड़े। वो आज फाइनल थी के दो ना। फॉलो करे तो ना लाइक करे तो ना कमेंट करे तो। हाँ हां मरी आ से वीडियो ठाए ठाए हे साईं ॾिसो बिलू जा कम। वो पानी वारो जेको डब्बो आहे न उहो वाह में सटे। हाणे ॾिस सिर्फ़ु न कढेसि कीअं थो लोड़े, पादर त हणासि। हिम्मत कर हिम्मत कर हिम्मत कर, कढेसि कढेसि जल्दी जल्दी। हेठि वेंदुई पानी में, कढी वठेसि चंड्रा। जी तो दोस्तों थोड़े ब्रेक खां पोइ वरी बाद में असां हिते आयासीं ओसारी जे लाइ। हे गारो बारो थियो पियो आहे, वरी वियासीं थोरो ब्रेक करे। सो हाणे वरी आया आहियूं थोरी ब्रेक खां पोइ बाद में वरी हाणे कम खे स्टार्ट कंदासीं। हा बिला हिम्मत कर। हिम्मत बस अचे केरु अचे बस मथे चढ़े। वो ड्रमा वमा खणाए अचो न। हां ड्रमा वमा हां गारो विचा गिरे म गारो अंपासी वटे फिर वे अंपासी वटे फिर भी आड़े रहा अगर है पकड़ 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 पकड़। सर खास हां गिरे मंगण मा गिरी बुर्रा के